अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों अॼु हिकिड़े मौज़ूअ ते ॻाल्हाइणु चाहींदासीं नसरुल्ला गडाणी जे बारे में। दोस्तों जंहिंखे सहाफ़ीअ खे ॾींहं ॾिठे जो जेको आहे सो गोलियूं हणी शहीद कयो वियो, उन जी जनाज़े निमाज़ जूं कुझु क्लिपूं तव्हांखे हिन वीडियो में असां शेयर कंदासीं। तव्हां ॾिसंदव त तक़रीबन हज़ारनि जे तादाद में सॼे ओस पास इलाइक़े जा माण्हू जनाज़े जी निमाज़ में शरीक थिया। लेकिन हिकिड़ो पिक्चर तव्हांखे मां ॾसियां, जेका नसरुल्ला गडाणी जी वालदा जॾहिं FIR कटाइण वई पंहिंजे पुट जे क़ातिलनि जे ख़िलाफ़, त उन टाइम ते सिर्फ़ु 4 खां 5 माण्हू शरीक हुया उन सां। त दोस्तों सिंध जा जेके नौजवान आहियो, तव्हां गॾिजी जेको आहे सो नसरुल्ला गडाणी जे लाइ आवाज़ु उथारियो ऐं उन जी जेका खून आहे, जेका हुन जी शहादत आहे, उनखे रायगां थियणु न ॾियो। दोस्तों छाजे करे जो उन्हनि पूरी सिंध लाइ आवाज़ु उथारियो, पूरे मज़लूम कम्यूनिटी जे लाइ आवाज़ु उथारियो। हिकिड़े माण्हूअ जो कमु न आहे, उन पंहिंजे सचे हक़ जे रस्ते ते हली करे शहादत माणी ऐं पंहिंजी ज़िंदगी जेको आहे सो ख़ात्मो आंदई। त हींअर तव्हां जेके नौजवान आहियो सिंध जा, उहे उथो ऐं आवाज़ु बुलंद कयो ऐं नसरुल्ला गडाणी जो खून जेको आहे सो रायगां थियणु हरगिज़ न ॾियो। छाजे करे जो असांजे करे, हक़ जे करे ऐं सिंध जे ख़ुशहाली जे करे जेको आहे सो शहीद थियो। ज़ालिमनि वॾेरनि उन खे शहीद करायो। दोस्तों नसरुल्ला गडाणी जो जेको डायलॉग आहे, माए फुट वॾेरा, त दोस्तों माए फुट वॾेरा जेको डायलॉग आहे उहो इंतिहाई घणो उनजो मशहूरु थी चुको आहे। छाजे करे जो वॾेरनि खे नापसंदि कंदो हो, जागीरदारनि खे न पसंदि कंदो, इन जे करे कंदो हो जो ज़ुल्म कंदा आहिनि सिंध जे मथां, करप्शन कंदा हुआ ऐं उन खां अलावा गुंडागर्दी में जेको आहे सो उहो वॾेरा शाही मुलविस आहे। सो इन जे करे मुख़्तलिफ़ हुन जी राय हुई। ऐं जेके सहाफ़ी हज़रात आहिनि उन्हनि खे मां रिक्वेस्ट कंदुसि त महिरबानी करे चमचाखोरी करण खां ऐं 500 रुपया भत्ते वठण खां बहितर आहे त हक़ ऐं साथ जो जेको आहे, हक़ ऐं सच जो साथ ॾियो तव्हां। त दोस्तों ईअं नसरुल्ला गडाणी ग़रीब हुयो, उन वटि पैसा त एतिरा कोन हुया, लेकिन उन जी तव्हां माण्हुनि वटि इज़त ॾिसंदव हक़ ऐं सच जे करे। त हज़ारनि ऐं लखनि जे तादाद में माण्हू उन जे जनाज़े निमाज़ में शरीक थिया। ऐं हींअर तव्हां सोशल मीडिया खे ओपन कंदव त तक़रीबन नसरुल्ला गडाणी जी जिथे किथे ॻाल्हि ऐं उन जे बारे में जेको आहे सो ॻाल्हि ॿोल हली रही आहे। जे हक़ जे बारे में जेके सहाफ़ी तव्हां ॻाल्हाईंदव ऐं हक़ जो साथ ॾींदव त तव्हांजो बि ईअं ई जेको आहे सो नालो बुलंद थींदो ऐं तव्हांखे बि ईअं ई इज़त मिलंदी। त दोस्तों अॼोके वीडियो खे घणे मां घणो शेयर कजो। असां नसरुल्ला गडाणी जे ॾुख में बराबरि जा उन जे मिट माइटनि सां शरीक आहियूं ऐं घणे मां घणो कोशिशि करे नसरुल्ला गडाणी जे लाइ आवाज़ु उथारियो त हुन जा जेके हक़ी क़ातिल आहिनि उहे गिरफ़्तार थियनि। त वॾी महिरबानी दोस्तों। सिंध सलामत, साथ सलामत।